अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत से हूंदव। एक दफ़ो साईं ॿीहर लाइव अचण जो मौक़ो मिलियो आहे ऐं काफ़ी दोस्त असांखे ॾिसंदा था वञनि। इंशाअल्लाह आहिस्ते आहिस्ते तव्हांखे अॻिते हली ॾेखारियूं था। जो हिते लास्ट टाइम तव्हां जेको ॾिठो हुयो शहर असांजो हिते, उन में ई हिकिड़ो हाणे ही त गगा में जीअं मीना बाज़ारियूं लॻदियूं आहिनि, ईअं सम्झो लॻी आहे बुधवार उते आया आहियूं। त मां चयो सो दोस्तनि खे बि ॾेखारींदो हलां ऐं अॻिते वधण। बसि अदा थी वई हाणे, बसि तव्हांखे ॾेखारियां थो आहिस्ता आहिस्ता। तव्हांखे यादि हूंदो लास्ट टाइम हे हुयो अदा, हे साम्हूं टाउन हॉल जी बिल्डिंग आहे, उन सां ई गॾु हिननि वरी हाणे हे ॿारनि जे लाइ हयूं आहे। ठीकु आहे, थोरो आहे दा मसलो सेटिंग। ठीकु आहे, साईं हे ॾिसो, हे ॿारनि जे लाइ हथरादू बर्फ़ सटे ॿारनि जे लाइ राइड्स वग़ैरह कई अथऊं। हेॾां ॾिसो कोई विच में कंहिंखे नथो कटे, लाइन ठाहियूं बीठानि थिया लाइन में। ॿार नंढड़ा मथे ॾाकण ते चढ़नि था, उन खां पोइ हर को पंहिंजी वारी जो इंतज़ारु थो करे पियो। ठीकु आहे, उन खां पोइ हे साईं फ्री ऑफ कास्ट सिटी जे तरफ़ां आहे। सिटी जेका म्यूनसिपल कम्यूनिटी जंहिंखे चऊं, उन जे तरफ़ां उहे ॾिसो ट्यूब हाणे मथे वियो, हिन पोयां विझो, हाणे उहो ॿारु वेठो, भई ॾिसो तव्हां ॿारु हुयो साईं। इहे नंढा नंढा ॿारनि जूं रांदियूं आहिनि। ठीकु आहे, त बसि इहो आहे ऐं तव्हांखे ॾेखारियां थो। हे शहरु आहे पुराणो, तक़रीबन 110 साल पुराणो आहे। हे पुराणी हिन जी मेन शाही बाज़ार पोइ दफ़े तव्हांखे ॾेखारी आहे। हाणे हिन ई बाज़ार में हिकिड़ी बहितरीन गाॾी आई आहे। हे ॾिसो 5 खां 6 करोड़ रुपए जी गाॾी आहे साईं हिते अमेरिका में। पाकिस्तान में त इन खां वधीक लैम्बोर्गिनी हुक आहिनि साईं। ॾिसो असां वटि साईं हूंदियूं, ठीकु आहे, तव्हां ॾिठी हूंदी V8 ॿुधी हूंदी त साईं भला ऐं गाॾी आहे, पर हे 12 सिलेंडर आहे, V12 साईं। हिन में आहिनि ई 3 क़िस्म जूं गाॾियूं लैम्बोर्गिनी साईं। फास्टेस्ट कार आहे दुनिया जी, मां हिकु ॾिसो अदा। अंग्रेज़ पाण ई हैरान थी विया आहिनि त वाह जे गाॾी आई आहे। फोटू वोटू कढाइनि था माण्हू, त साईं तव्हांखे वेझो खां ॾेखारींदा। हिन जो इंजन ॾिसो साईं, हवाई जहाज़ वारो इंजन हूंदो आहे। हे ॾिसो, हे पोयों डिगी में सॼो इंजन अथसि, 2 माण्हू छड़ो वेंदा आहिनि ऐं सुती पई आहे। ॾिसो अदा, काफ़ी दोस्त ॾिसनि था, दोस्तनि खे चवंदुमि शेयर कंदा वञो। त साईं हिन जो जेको इंजन आहे, उन जी एयर जेका आहे, जीअं ट्रैक्टर जो साइलेंसर तेल हूंदो आहे न एयर जे लाइ, हिन जो साइडनि में इंजन हितां थधो थींदो अथसि तेल भराइण जो। हे साईं हुकैन हल्क, हुरिकैन हल्क साईं। ठीकु आहे, इन खे बसि तव्हांखे वेझो खां वरी ॾेखारियां थो। हे ॾिसो अदा साईं, पोयों ॾिसो केतिरियूं गाॾियूं वॼी वञनि। हीअ बसि सम्झो रोडनि जो हवाई जहाज़ आहे साईं, जेट तयारु हुआ। लैम्बोर्गिनी था, वो पोयों ऑडी बीठी आहे Q6। ठीकु आहे, तव्हां हे पासे में जेके हिन जूं हे कटियूं ॾिसो था, हे साईं इंजण खे थधे करण का हूंदियूं आहिनि एयर जे लाइ मथां। ॾिसो साईं, ऐं दोस्तनि खे ॿुधायां, हीअ आहे बि हिकिड़ी छोकिरी जी। ठीकु आहे, तव्हांखे कोशिशि कयां थो, हुन खां मां पुछियुमि, हुन चयो तूं भरे थो सघें, पर हुन चयो मां पाण
ॾिसां थी पई लाइव अचां की न अचां। मां चयो मां उन खां थोरो इंटरव्यू वठां, हाल अहवाल करायां तव्हांखे, त ॾिसो अदा हल्क जेको साए कलर जो हिकिड़ो करेक्टर आहे, हीअ बि साए रंग जी आहे, इन जे करे ऐं सिर्फ़ु 2 माण्हू वेहंदा आहिनि, कूपे आहे हिन जी। ओ सॉरी, ठीकु आहे साईं। हे हुई लैम्बोर्गिनी तव्हां ॾिठी लाइव साईं। उन खां पोइ हे दुकान लॻा पिया आहिनि वॉलनट, टोस्टेड वॉलनट, माना टोस्टेड अखरोट। ठीकु आहे भाईजान। अंदरि आहे अखरोट वग़ैरह, जीअं सियारो आहे अखरोट ड्राई फ्रूट आम थी विया त उहे आहिनि। हे साईं V8 वञेव थो पियो, त साईं हे ॾिसो सी बि पारो लॻो पियो आहे। हे गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे तव्हांखे थोरो चवंदा न मेलो थोरो सैर करायांव। तव्हांखे पोइ दफ़े ॾेखारियो आहे हिते तयारियूं हलनि पियूं। हाणे आहिस्ता आहिस्ता हिते हाणे मंझंदि जो 1 थियो आहे, माण्हू हाणे आहिस्ता आहिस्ता अचनि था पिया, ॿारनि खे वठी था अचनि पिया। ऐं हे ॾिसो त कैप्स वग़ैरह, हे ॾिसो शयूं। हे हिननि जो फॉर्म आहे, प्रेस्टन ट्रेल फॉर्म, 3 मिंट नॉर्थ सलोना हाई स्कूल। हे उतां शयूं खयूं आया आहिनि पंहिंजूं, उहे वठनि था, के ॿारनि खे वठी ॾियनि था। लिली ऑफ द वैली मसाला, जीअं असां चवंदा आहियूं न त साईं फार्मी अची वियूं आहिनि कुकड़ियूं। देसी जी पंहिंजी वैल्यू आहे, हिते बि ऑर्गेनिक शयुनि जी पंहिंजी वैल्यू आहे। हाणे उहा माई ॾिसो ॿाहिरि बि गली बीठी आहे ऐं पंहिंजे कस्टमर खे एक्सप्लेन बि करे थी पंहिंजी प्रोडक्ट्स जे बारे में। हे वरी साईं क्रिसमस ज्वेलरी, लेडीज़ शो पीस वग़ैरह, इयररिंग्स, ज्वेलरी जो आहे। इन खां पोइ साईं गुई केक्स, हे साईं केक ॾिसो। ठीकु आहे। उन खां पोइ अदा हे आहे पर्ल्स, माना मोती जेके हूंदा आहिनि, मोतियुनि जी ज्वेलरी ठहियलु आहे। ऐं उन खां पोइ हो ॾिसो दोस्तो, हे बि रखिया अथऊं परी वांगुरु, माण्हू फ़ोटू बि कढाइनि था पिया। ठीकु आहे। हे फोटो बूथ आहे सलाइना सिटी जो। हे ॾिसो ॿियो माण्हू वरी इंतज़ारु थो कनि पंहिंजी बारी जो। हाणे हे वरी ॾिसो चवंदो भाउ मुंहिंजो फ़ोटू कढो। साईं इहो आहे। ऐं काफ़ी दोस्त ॾिसंदा वञनि था, शेयर बि कंदा हलो, वॾी महिरबानी अदा। तव्हांखे बि लाइव वठूं था पिया, बसि थोरो मां ॾेखारे वठां, पोइ कचहरी कयूं था। हे टेक्सिस हनी, प्योर हनी था माखी। ठीकु आहे। असांजे पाकिस्तान में माखियुनि जो वॾो कारोबार आहे। हे ॾिसो वणकारियूं बतियूं वग़ैरह सजाए छॾियूं अथऊं, दुकान पुराणा। उन खां पोइ वरी हेॾो स्टाइल शुरू थो थिए पियो। ठीकु आहे। हे अदा थी वियो, क्रीमियूं, लोशन वग़ैरह। हे पश्मीना कश्मीरी प्योर सिल्क शाला साईं, हे लॻे थो पाकिस्तानी आहे को भाउ पंहिंजो, सियारे जे करे शॉला। पाकिस्तानी बि ॾिसो स्टॉल हणंदा आहिनि। हे त ज्वेलरी, हैंडमेड ज्वेलरी आहे। ऐं इहो बि ॾिसो, हाय साईं। हे थी वियो हैंडमेड ज्वेलरी, सॼो इयररिंग्स वग़ैरह। हिन जो पूरो ईअं सम्झो दुकानु आहे, मथां लाइटिंग वग़ैरह। मां हिननि खां पुछां थो, हाय कैन आई मेक अ वीडियो ऑफ योर शो? What's it for? This is for my home country. I'm doing live session right now. More than 300 people are watching. Okay. Thank you.
त हा दोस्तो हे आहे हाउस ऑफ कैरी इन्हनि असांखे इजाज़त ॾिनी आहे टू शो यू कैन सी देयर लोगो एंड दिस इज़ देयर शॉप दिस इज़ नॉट ओनली द No, that was it, buddy. The ice. हे ॾिसो हिन जो पूरे दुकान जो सेटअप आहे हुन चयो सिंधी में ई तूं ॻाल्हाए को मसइलो न आहे त साईं हे ॾिसो हे पूरी आहे हाउस ऑफ कैरी जे नाले सां इंस्टाग्राम एंड फेसबुक ते तव्हां करे था सघो काफ़ी सारी ज्वेलरीज़ आहिनि हे ॾिसो था हे पूरी इयरिंग्स वग़ैरह हिननि जो सॼी पूरी मथां मॉडल जूं तस्वीरां वग़ैरह आहिनि थैंक यू सो मच कर थैंक यू हे साईं चीज़ केक खाया पिया उन खां पोइ साईं पोर्ट्रेट्स ऐं सीनारियूं हे काठी ते ठहियल आहिनि था हिननि जी सुठी ॻाल्हि इहा आहे हे पूरी जूं पूरियूं ठीकु आहे हे पूरी जी पूरी How are you doing, sir? How are you? Good, good. All these are on the wood? Yes, he's my husband. He's an artist. Oh, okay. All Who are of the them artists? natural woods. Oh, okay. So it's in the Okay, can I make a video? Sure. Okay. And can I talk to you as well, as you are the artist? Yeah, you can talk to me. No. Yeah. Yeah, go ahead. Okay, you can come together. That's fine. No, I can show you. Yes, दोस्तों हे आहे भाउ जेको वुडन ते पूरो आर्ट हे कंदो आहे आर्टिस्ट हुन चयो आहे त ठीकु आहे मां ॻाल्हाइण लाइ राज़ी आहियां हाय सर हाउ आर यू सो Wooden lay on wood. That is all first drawing. Oh. Then cut pattern for each piece. दैट्स वेरी नाइस Then cut it. ओके अदा हे नंढा नंढा पीस ड्राइंग में कंदो आहे देन पीसेस के देन ही गोइंग टू Like जॉइन puzzles, देम Yeah. लाइक अ पजल वांगुरु जॉइन करे Yeah. This is inlay. Wow. Then glue on it and all different types of wood. Natural color wood. ओके व्हाट्स योर नेम सर Darius. Darius and from where you learn this I'm Persian. you are Persian from which part Iran Iran. Yes. oh nice and I am from Pakistan So we are neighbors. neighbors yeah And shell, seashell. ओके ओके दोस्तों हे ॾिसो सी शेल हिन सां कटे करे ठाहींदो आहे असां दोस्त ईरान तेहरान खां आहे ठीकु आहे थैंक यू सो मच सर यस थैंक यू इट्स अमेजिंग रियली ब्यूटीफुल त अदा हे असां आहे ईरानी भाउ उन ठाहिया आहिनि ॾिसो हे काठी ते अदा सॼी पूरी जी पूरी जेका ठहियल आहे न काठी ते हिकु हिकु पीस हुनखे जोड़े करे हे ॾिसो अदा हिकु हिकु अदा हिननि ते तारे लिखियलु आहे $400 $600 काफ़ी महिनत जो कमु आहे हे आहे 450 ऐं हे शो पीस ॾिसो अदा छो त हितां अमेरिका में आहे त अमेरिकन्स पंहिंजा रेट आहिनि काफ़ी हे हिकु हिकु पीस करे हे ठाहींदो आहे हे ॾिसो थैंक यू सो मच सर हे ॾिसो अदा वेरी ब्यूटीफुल हे ॾिसो अदा ठीकु आहे काठी ते पूरो साईं ठहियलु आहे बहितरीन तमामु दिलि ख़ुशि थी वई हे साईं ज्वेलरी वरी हे कैंडल्स अची वियूं मोमबतियूं ख़ुशबू वारियूं ठीकु आहे त बसि इहो हुयो अदा ओवरव्यू तव्हां दोस्तनि जे लाइ ऐं हाय हे साईं अची वई उहा ई क्रिसमस ट्री हिन ते ई साईं हे ॾिसो हे क्रिसमस ट्री होॾां वरी ट्रक ॿार खेॾनि था बर्फ़ हणनि था पिया कहिड़ो न बहितरीनु माहौल ठाहियो अथऊं ॿारनि जे लाइ ठीकु आहे दा हे ॾिसो बर्फ़ हणनि था खेॾनि था के सुता पिया आहिनि साईं हे दा ॾिसो ऐं हाणे तव्हांखे फोटो बूथ वारो सी ॾेखारियां थो पियो त छा लिखियलु आहे हुते छा आहे ऐं हे ॾिसो तारनि खां बचाव जे लाइ साईं कवर शेड हर शइ
ईअं न आहे, हे आहे फोटो बूथ। तव्हां हिते बीही करे फोटो कढायो ॼणा परी आहे, पर अची विया आहिनि। हे ॾिसो था, हे अची वियो। ठीकु आहे, त हाणे हे तव्हांखे टी वारो ॾेखारियां, ॿारनि वारो। सही चवंदा आहिनि, ॿार बादशाह हूंदा आहिनि दिलि जा। हे ॾिसो था, न कंहिंखे सीउ थो लॻे न छा, वॾा बि चुप कई वेठा आहिनि, पर ॿार ॾिसो खेॾनि था, मज़ो वठनि था पिया मौसम जो। हे साईं ॾिसो, वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी। ॿार इंजॉय करनि था पिया अदा। बसि दोस्तो इहो आहे, ॿुधव तव्हांखे लाइव ॾेखारियोसीं। उन सां गॾोगॾु हेॾे अदा उहो ई सिटी हॉल अची वियो। ठीकु आहे, ऐं हे ॿार उहे खेॾनि था पिया। ऐं इहो आहे, हाणे अचो त लाइव तव्हांखे वठूं था पिया, लाइव कचहरी कयूं था। जेको हे ॾिसो था, हे ॿार खेॾनि था पिया। हाणे आहिस्ता आहिस्ता माण्हू वधनि था पिया। ठीकु आहे, कार्तिक अदा एक्सेप्ट नथो थिए भाईजान, वॾी महिरबानी। गुलबहार जोनर साहब, तव्हांजो नंबर आहे हिन खां पोइ। हा हाणे सी थो थिए न। अस्सलाम वालेकुम। हा, वालेकुम सलाम। अदा छा हाल आहे? अदा सब ख़ैर लॻो पियो आहे। साईं हे ॾिसो था ॿार कीअं खेॾनि था पिया। सही आहे, ॾिसां पियो ॿार। मूंखे बि निंड पई आहे, मुंहिंजो सुम्हां थो पर मूंखे हिकिड़ी कॉल खणा, कॉल करे भले ॻाल्हायांसि। वॾी महिरबानी भाईजान। हा, मुंहिंजो सॼो ॾींहुं तव्हांजो इंतज़ारु कयुमि, मूंखे इहा ख़बर कोन हुई त हुते राति हूंदी। बसि अदा हिते राति हुई, अॻाड़े उथियासीं त वरी थोरो प्रोग्राम कयो। बसि जी हाणे निकितासीं ॿारनि सां, थोरो मां चयो कचहरी बि दोस्तनि सां करे वठूं। हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी थोरो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु आउं दुकान ते वियोसि, हुते जो न मूं वरी पंहिंजे डेंटरनि सां, पंहिंजे मिस्त्रियुनि सां ॻाल्हि कई। मूं चयो मुंहिंजी कॉल अमेरिका में लॻी आहे अॼु। सही। ॾाढा ख़ुशि थिया। वरी वीडियो ॾेखारीमांसि, मुंहिंजो फेसबुक मां वरी खणी मुंहिंजो वीडियो ॾिसो मुंहिंजी। न अदा कॉल जीअं जंहिंजी ईंदी आहे उहा एक्सेप्ट कंदा आहियूं। ठीकु आहे भाउ, सही। ऐं उन महिल ई उनखे वठंदा आहियूं। मां त ओपनली हो जीअं सिंधी में चवंदा न, खुली कचहरी कंदो आहियां। हा, जेको खुली कचहरी। मोकिलींदो आहे उनखे एक्सेप्ट करे उनखे पोइ जॉइन कंदो आहियां। इंटरनेट सही हूंदी आहे त कॉल लॻी वेंदी आहे। जीअं तव्हां वटि माशाल्लाह सही आहे इंटरनेट, त कॉल लॻी थी वञे। सही। साईं मां तव्हांखे ॾेखारियां, हिते ॾिसो ॿार लाइन कई बीठा आहिनि। जेको माण्हू मथां सर्विस ॾियनि था पिया, उहे बि ईअं न आहे त को फरमाइशी के अॻे वठी अचनि, या वॾेरे जो ॿार आहे त अॻे अचे। कानून सही। सभिनि जे लाइ बराबरि आहे। हा, हिते सभु बराबरि आहे। तरक़ी जो वॾे में वॾो राज़ आहे न, उहो इहो ई आहे कानून जी हिते बालादस्ती आहे। अमीर ग़रीब हुजे, पैसे वारो हुजे, केर बि हुजे, उन सभिनी लाइ कानून हिकु आहे। ऐं हाणे सही। साईं ॿार इहा शइ सिखंदा आहिनि न हिते, त पोइ वॾे लाइ बि उहे सम्झो पका थी वेंदा आहिनि इन कानून जा। सही। जेको ईंदो थो वञे, ॾिसो पोइ हिते लाइन में बीहंदो थो वञे। ईअं न आहे त विच में घुत हणां। बसि साईं इहो वीआईपी आहे। रुगो। हाणे हिकिड़े ॿिए दोस्त खे वरी वठूं था लाइव। ज़ुनर साहब वॾी महिरबानी। गुलबार अस्सलाम वालेकुम। वाह सलाम अदा, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी साईं। हाणे मुदस्सिर हुसैन साहब खे लाइव वठूं था, उन्हनि सां कचहरी कयूं था पिया।
मुदस्सिर साहब लॻे थो तव्हांजो बि न आहे। हे साईं तव्हांखे ॾेखारियां, ये असां वटि घंटा घर आहे, पुराणो मेमोरियल। हे हितां जो घंटा घर आहे। ऐं हिते नाला लिखियल आहिनि जेके वर्ल्ड वॉर 1 ऐं 2 में शहीद थिया हिन शहर जा, हे उन्हनि जा नाला लिखियल आहिनि पूरा। वियतनाम में केरु थियो, कोरिया में केरु थियो, हिन सलाइना शहर जा, हे उन्हनि जा नाला लिखियल आहिनि। हेॾां बि इन द रिमेंबर ऑफ द सलाइना एरिया मिलिट्री persons who served in the defense of our nation, हे उनजी यादि में ठहियल आहे घंटा घर। बसि साईं हे हुयो पूरो ओवरव्यू मेले जो। साईं दोस्तो उज़ैफा टालपुर, साईं तव्हांजो नंबर आयो आहे, तव्हांखे वठां था पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अदा कहिड़ा हाल आहिनि? बाज़फ़र सब ख़ैर, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? एंड टू बी ऑनेस्ट मतिलबु मां तव्हांजो इंतज़ारु करे रहियुसि, मुंहिंजो तव्हां कॾहिं ॻाल्हाईंदा? वॾी महिरबानी अदा, असां त ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं अदा, मां त खुली कचहरी हणंदो आहियां। अदा ज़फ़र, तव्हांखे ह्यूस्टन केतिरो परे आहे? मुंहिंजो दोस्त हिकिड़ो रहंदो आहे हिते डे टाउन में। 4 कलाक परे अदा। अच्छा अच्छा अच्छा, सही सही। बाज़फ़र तव्हां खां हमेशह हिकिड़ो सुवाल कंदो रहंदो आहियां, ऐं उहो मूंखे माना घुमी फिरी मिलंदो आहे, पर आउं डायरेक्ट लिंक कोन थींदो आहियां। आउं पुछंदो आहियां त मुंहिंजो मास्टर जे लाइ का स्कॉलरशिप आहे जंहिंजे लाइ अप्लाई करणु लॻा, अबा फंडेड या फुली फंडेड? हिकिड़ी न, हज़ारे स्कॉलरशिप्स आहिनि मास्टर जे लाइ। अच्छा अच्छा हज़ार अच्छा, सही आहिनि, सिर्फ़ु और सिर्फ़ु तव्हांजी पंहिंजी सुस्ती ऐं काहली अदा उहा इहा, तव्हां मां या कंहिं ॿिए खां पुछण जे बजाए गूगल ते वञी सर्च कयो त इंटरनेशनल फुली फंडेड स्कॉलरशिप फॉर इंटरनेशनल स्टूडेंट्स इन अमेरिकन यूनिवर्सिटी, सही त तव्हां वटि सही काफ़ी सारी पोर्टल्स खुली हूंदियूं। हिकिड़ी न ईंदी, 50,000 खुली सही। अथव। पोइ सजन ते अप्लाई कयो, सजन बाज़फ़र ते हुनमें इशू आहे, हुनमें हे इशू इहो आहे त अॼुकल्ह फेक डेटा माण्हू जेके आहिनि फ्रॉडी आहिनि, ऐं अहिड़ियूं मूं बाक़ाइदे ॾिठियूं बि आहिनि, लेजिटिमेट ख़बर कोन थी पवनि हुनमें, अदा टू बी ॻाल्हि ऑनेस्ट विथ यू। ठीकु आहे, सही, भलो सवाल कयो अदा। इन में इहो आहे भाईजान त तव्हां उन में सिर्फ़ु और सिर्फ़ु जेके स्टेट जूं यूनिवर्सिटियूं आहिनि न, ठीकु आहे, उन्हनि सां तव्हां राब्तो कयो, सही छो त उते फीस बि घटि हूंदी सही आहे अगरि फीस ते अचणु था चाहियो। बाक़ी उन्हनि वटि सही वॾियूं स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि, छो त उहे गवर्नमेंट जूं यूनिवर्सिटियूं हूंदियूं आहिनि। हिकु इहो थियो। सही सही ॿियो, जेका हायर एजुकेशन अमेरिका में बि आहे न, उहा ॾाढी महांगी आहे अदा, चाहे अमेरिकी शहरी हुजे। अमेरिकी शहरी सही सही तव्हां थिए थो त को वॾो पढ़ियो लिखियो आहे, एतिरो कोन अथव पढ़ियो लिखियो। सही अमेरिकन जेके आहिनि उहे सिर्फ़ु मैनेजमेंट में भला आहिनि, जेके टेक्निकल आहिनि उहे ॿाहिरि मुल्कनि जा आहिनि। धारियां जीअं मां आहियां, मां पंहिंजी फील्ड सही में सही एक्सपर्ट थियुमि त हिननि चयो न भुटो अच तूं हेॾे। सही 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 आहे ठीकु बाज़फ़र, आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजा दोस्त ॿी ॻाल्हि ॿुध कि जेका बि शइ टेक्नोलॉजी जे हिसाब सां हिते ठही आहे, उहा तव्हां ॾिसो त उहा इमिग्रेंट ठाही आहे, प्योर नेटिव अमेरिकन न सही ठाही ॻाल्हि अथव। राइट, बिल्कुलु राइट बिल्कुलु राइट बाज़फ़र। स्कॉलरशिप्स ऑनलाइन सर्च कयो, तव्हांखे हिकु न श्योर 10 अथव, पर शर्त इहो त थ्रू प्रॉपर चैनल। जीअं उहे चवंदव त ठीकु आहे भाउ इंटरनेशनल स्टूडेंट अफेयर सां राब्तो कयो, उहे वरी पोइ तव्हांखे एडमिशन वारनि सां कंदा, पोइ ईअं कंदा। जेको तव्हां खां पैसा घुरे न, पोइ उन जी वेरिफिकेशन करणु, स्क्रूनी करणु शुरू करे। ठीकु आहे, बाक़ी जेको मुफ़्त में प्रोसेस हलाए थो, हर शइ लॻे थो, जेको सचो माण्हू हूंदो अथव न, उहो पाणे दिलि खे लॻंदो अथव। जेको इटकियूं बिटकियूं हूंदव न, हाणे बिल्कुलु जीअं बिल्कुलु। कल्ह हिकिड़ी मां मिसाल ॾियांव, कल्ह जीअं हिकिड़े दोस्त तव्हां चयो सेशन अदा मां ॿुधो मूं वटि? हिकिड़े खे $10,000 मां मोकिलण वारो आहे, उहो मूंखे 8,000 पघार ॾिए थो, कोका कोला में नौकिरी ॾिए थो। मां चयो हिते इंजीनियर जी छिके छिके 8-9 हज़ार पघार आहे, तोखे डेटा ऑपरेटर ते, तोखे एंट्री ते तोखे $10,000, गाॾी, अकोमोडेशन, बेनिफिट, और राब्तो छा थियो व्हाट्सएप। बिल्कुलु
बिल्कुलु एॾी डेटा साइंटिस्ट जी कोन्हे आई। ॾिस ठीकु आहे हाणे हो मां हुनखे चवां पियो अदा हो चए पियो यार पैसा कोन्हनि मां पट सट में लॻो पियो न न न न न न इहे तव्हांजो सॼो सेशन बाद दफ़र मूं शेयर बि कयो ऐं मूंखे ख़बर हुई मूं चयो इहो इलाही ज़रूरी आहे इंतिहाई ज़रूरी आहे अॼुकल्ह हिते पाकिस्तान में बेनज़ीर इनकम सपोर्ट मैसेजनि खां वठी इवन टेलीनार जा नुमाइंदा थी ॻाल्हाईंदा आहिनि त अहिड़ा अहिड़ा वॾा वॾा बि फ्रॉड थींदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु सो उन्हनि खां माण्हू खे ज़रूरु शेयर कजे मूं तव्हांजो सेशन शेयर कयो त जीअं माण्हुनि खे आगाही ज़रूरु मिले ऐं बाज़फ़र तव्हां तमामु ज़बरदस्त कमु कयो पिया सिंध माना सिंध जो जेको नालो आहे न टू बी ऑनेस्ट तव्हां उते यूएस में सुञा करे वेठा आहियो तव्हां ऐं कैनेडा जे अंदरि भाउ मैक्स मेमण सो ॿिन्ही खे फॉलो कंदो आहियां ऐं तव्हां बसि जॾहिं बि अचो टंडो मोहम्मद ख़ान मोस्ट वेलकम सर तव्हां असांजा महिमान आहियो जॾहिं बि अचो टंडो मोहम्मद ख़ान खां पियो ॻाल्हायां इंशाल्लाह इंशाल्लाह वॾी महिरबानी भाईजान क़ुर्बान थैंक यू सो मच थैंक यू अल्लाह हाफ़िज़ त साईं हाणे हिकिड़े ॿिए दोस्त खे हे हुयो ज़ैफ़ा टालपुर साईं हाणे आख़िरी दोस्त खे वठूं था मीर तारिक ख़ान बोज़दार अची चुको आहे उहो छा चवंदा आहिनि बोज़दार इन द हाउस ॾिसूं साईं जन एक्सेप्ट थी वञनि यस फाइनली बोज़दार इन द हाउस ही आहे अस्सलाम साईं मीर वालेकुम तारिक साईं ख़ान कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक साईं हो छा चवंदा आहिनि साईं अॼु असांजे नंढड़े हाय 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 इहा साईं नंढड़ी गाॾी कंहिं वक़्तनि में असां खेॾंदा हुआसीं है न यादि थी न हेलो जी जी तारिक हा साईं बिल्कुलु यादि आहिनि बिल्कुलु इहा गाॾी मिली वेंदी न चवंदा हुआसीं वॾी गाॾी आहे न त बाबा वठी ॾींदो ट्रैक्टर ट्राली अदा उहा न खपे इहा खपे हल इहा अहिड़ी गाॾी आहे जंहिंसां अंग्रेज़ बि फोटू था कढाइनि वाह साईं वाह साईं वाह इहा साईं ॿ माण्हू हाणे ॾिसो केॾी रक़म आहे ॿिनि माण्हुनि जे लाइ शौक़ जो मुल्ह न आहे इहा हक़ीक़त आहे ॾिस अमेरिका में ई 4-5 करोड़ जी आहे सम्झो पाकिस्तानी त पाकिस्तान में केॾी महांगी हूंदी आहे अमेरिका में 4-5 करोड़ त पोइ हिते त असां सभु जाइदाद वेचो त बि न पुॼूं ठीकु आहे मतिलबु पाकिस्तानी एतिरा था थियनि पर हेॾे वधीक आहे हे वरी पोयों ॿी ऑडी जी Q6 बीठी अथसि हाय 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 वाह साईं वाह साईं वाह ज़बरदस्त ॾियो हाल वाल क्रिसमस कॾहिं था मल्हायो 25 तारीख़ ते क्रिसमस आहे ॿुधे ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तारीख़ ज़बरदस्त जेका गाॾी आहे हिकिड़ी जी जी छोकिरी समझ न आयो छा चयो मां जो हीअ जेका गाॾी आहे न इहा हिकिड़ी छोकिरी जी गाॾी थी हाय हाय वाह साईं वाह छोकिरी जी गाॾी बसि साईं शौक़ जो मुल्ह न आहिनि अमीर करोड़पति हूंदा हक़ीक़त आहे ऐं तारिक हे ॾिस इहा छा आहे बकरी आहे जेको पाण वाह साईं वाह कुते जो तबाह हे त वॾो कदावर कुतो आहे हा ऐं धलियूं बीठो था त शीशो पातियूं ठीकु आहे शैम्पू थियल थी वार ई ॾिस उॾरनेस था वाह हा बिल्कुलु बिल्कुलु शैम्पू थियल आहे नज़रे थो उहो त हेलो डॉगी असां चवंदा आहियूं कुतो हो डॉगी थैंक यू इहे मोहबत हुया आहे तारिक मोहबत मेला ज़हीनियत मोहबत आहे मसालैन जानवरनि बिल्कुलु साईं हे जानवरनि सां वॾो प्यार बसि कंदा अदा आहिनि असां ऐं तारिक आख़िर में ख़बर जॉइन थी छा कयो आहे आख़िर में आयो आहियां जी वेंदे जी वेंदे बसि नज़र पइजी वई मां चयो मीर तारिक बि आयो आहे त हिनखे वठूं था हुन खां पोइ दोस्तनि खां इजाज़त वठूं कुर्बत था आहे छो त मुंहिंजा ॿार ई मूंखे तंग था करनि बाबा अचो हाणे छॾे लाइव के तव्हां माशाल्लाह साईं तव्हांखे बि मां सम्झा 1.5 कलाक थी वियो आहे मां लाइव कलाक थी वियो आहे माशाल्लाह ज़बरदस्त साईं वॾी मोहबत आहे साईं महिरबानी प्यार आहे
तव्हां त साईं हक़ीक़त मथे जेकी इहा मथे जेको इहो आसमान नज़र थो इहो HD आसमान आहे मथे ॾिसूं था न असां HD आसमान हे ॾिस HD साईं फुल HD आहे बाक़ाइदा आहे न धुओं न का शइ हिते असां वटि धुओं थी आसमान जो कलर ई बदिली वियो कुदरती हे ॾिस अफ्रीका जो झंडो हो असांजी स्टेट जो झंडो हे ॾिस ऐं हे तारक यादि थी तमामु वाह ते बहितरीन कप माशाल्लाह ते साईं पाणी हारे करे घिसकड़ियूं खाईंदा हुआसीं बर्फ़ ते घिसकड़ियूं थी हा हेयर इहो न राइड दी मिस्टर कूल हल साईं वाह वाह हा हे ॾिस लाइन में त आवाम बीठो आहे वाह सॼो साईं वाह इन जे वाह लाइ हिते रश असल में मेलो आहे ई ॿारनि जो न इहो हे थोरो ॾिस ॾेखारियो पासे सां ॾेखारियो घिसकण जे लाइ माना वाह साईं इहो बर्फ़ आहे हेठि हा न हे ॾिसजांइ हाणे हथरादू बर्फ़ हारी अथव हे ॾिस हाणे ॿारु ईंदो ॾिसजांइ हे ज़ुर हाय 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 वाह वाह ॾिठोई सही वाह सही वाह सही आहे शौक़ जो हाणे मुंहुं वाह सही ॿी वाह सही छोकिरी वाह खणी वेंदे वापसि होॾे ॾींदे हाणे हो ॾिस हाणे हो इहे माउ ऐं सिस्टम धीअ पंहिंजे पाकिस्तान में माना 3 जनम ईंदा अब त वाह हे सही फ्री में वाह थी सही वाह तमामु बहितरीन जो जेको शहर में आहे उन खे चो अहिड़ो मेलो फ्री में कराए हा इहे फ्री में पैसा कोन था वठनि इहे कोन बाबा कोन असांजे सिटी जे मेयर चयो आहे अचो इंजॉय कयो कोरोना भई हा न न कोरोना न भई साईं न न असां पोइ तव्हां अचूं अचो चाहे क्रिसमस अचे थी पई असां अचूं असां सिंधी सभु अचूं त पोइ इन घिसकणनि ते इंजॉय कयूं त अची तव्हां पाण वटि हिते पोइ प्रोग्राम ॿुध इहा तोखे इजाद किथे थी वञे न सभु सिंधी गॾिजंदी हा ॿुध हे ॾिस सभु लाइन में आहिनि दादा ईअं न आहे त तारिक बोज़ार आहे त साईं अॻ में तारिक साहब खे ॾियो वॾा माण्हू बि राइड करे सघनि था या सिर्फ़ नंढड़नि जे लाइ नंढड़ा ॿारनि जे लाइ फ्री में ॿारनि जे लाइ आहे न वॾनि जे हुजे लाइ त मां अॻ में न वेठो हुजां उतो इलाही बचां बसि तारिक भाउ हाणे इजाज़त वठूं था असांजा नंढड़ा था ॿुध दोस्तनि जी वॾी महिरबानी अदा कुर्ब दिलि त नथी चए टाइम जी कमी आहे हिन जे करे ठीकु आहे भाउ इनशाला वरी ईंदासीं अदा